सीटीडी ऐं ॻुझ इदारे हाबरीवर रोड ते कार्रवाई कई आहे, जंहिंमें 3 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। सईदाबाद थाणे जी हद वेझो चेकिंग दौरान गाॾी खे रोकियो वियो। अहम ख़बर खां खे आगाह करे रहिया आहियूं। गाॾी सवार 3 हथियारबंदनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदारनि जो वास्तो बैनुल सूबाई नॉन कस्टम पेड गाॾियुनि जे गिरोह सां आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में मीर अब्दुल सादिक मेंगल, हिकमतुल्ला अब्दुल हमीद शामिल आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सीटीडी ऐं ॻुझ इदारे हबरिवर रोड ते कार्रवाई कई आहे, जंहिं दौरान 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सईदाबाद थाणे जे हद वेझो चेकिंग दौरान गाॾी खे रोकियो वियो। गाॾी सवार 3 हथियारबंदनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सीटीडी तर्जुमान जे चवण ते जवाबदारनि जो वास्तो बैनुल सूबाई नॉन कस्टम पेड गाॾियुनि जे गिरोह सां आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में मीर अब्दुल सादिक मेंगल, हिकमतुल्ला अब्दुल हमीद शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खान। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि कार्रवाई जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, सीटीडी सिंध जेको आहे अहम कार्रवाई कंदे जेको आहे मुलज़िम गिरफ़्तार कया आहिनि। पाबंदी मर्द तंज़ीमुनि सां उन्हनि जो वास्तो आहे। मुलज़िम जेको आहे हब चौकी भरिसां बलोचिस्तान खां वापसि अची रहिया त उन्हनि खे गिरफ़्तार कयो आहे। मुलज़िम मीर अब्दुल सादिक आहे, उन सां गॾोगॾु हिकमतुल्ला आहे, अब्दुल हमीद आहे, जेके सीटीडी गिरफ़्तार कयो आहे। मुलज़िमनि वटां जेको आहे हिकिड़ी कलेक्शन कोप 9mm ऐं ॿियो हिकिड़ो 30 बोर जो पिस्टल हथु कयो वियो आहे। सीटीडी दावा कई आहे त हीउ मुलज़िम जेको आहे नॉन कस्टम गाॾियूं जेको आहे बलोचिस्तान मां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सप्लाई कंदा, जंहिंजी हिकु गाॾी जी जेकी क़ीमत वठंदा 1,50,000 वठंदा। ऐं सीटीडी जो इहो बि चवणु आहे त वधीक मालूमात वरिती पई वञे त हीअ वधीक कहिड़नि ॾोहनि में घुर्बल आहे।